वफ़ाक़ी हुकूमत साल 2020-21 लाइ 79 खरब 52 अरब रुपयनि जी बजट क़ौमी असम्बली में पेश करे छॾी आहे। क़ौमी असम्बली जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर नए मालियाती साल जी बजट पेश कई, जंहिं दौरान बजट जूं कापियूं न मिलण ते मुख़ालिफ़ धुर सख़्त एहतिजाज कंदे ऐवान मां वॉकआउट कयो। बजट तक़रीर कंदे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर ॿुधायो त नए मालियाती साल जी बजट में 34 खरब रुपयनि खां वधीक खसारो हूंदो। हुन ॿुधायो त सिहत खाते लाइ 75 अरब, कोरोना ऐं ॿियनि वबाई बीमारियुनि खे रोकथाम लाइ 70 अरब रुपया रखिया विया आहिनि। लाहौर ऐं कराची जे वफ़ाक़ी अस्पतालनि लाइ बि रक़म रखी वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर ॿुधायो त नए माली साल जी बजट में बचाव लाइ 12 खरब 89 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। ज़राअत ऐं माकड़ जे ख़ात्मे लाइ 100 अरब रुपया रखिया विया आहिनि। हुन जो त हायर एजुकेशन लाइ 69 अरब 47 करोड़ रुपया, वफ़ाक़ी तालीम ऐं तरबियत लाइ 4 अरब 53 करोड़ ऐं साइंस एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी लाइ 20 अरब रुपया रखण जी सिफ़ारिश कई वई। हमाद अज़हर ॿुधायो त बिजली जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ 80 अरब, रेलवे लाइ 40 ऐं सीपेक मंसूबनि लाइ 118 अरब रुपयनि जी सिफ़ारिश आहे। वफ़ाक़ी वज़ीर ॿुधायो त नया पाकिस्तान हाउसिंग स्कीम लाइ 1.5 अरब, एहसास प्रोग्राम लाइ 208 अरब ऐं कामयाब जवान प्रोग्राम लाइ बि 2 अरब रुपया रखण जी तजवीज़ आहे। नाज़रीन, असां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत साल 2020-21 लाइ 79 खरब 52 अरब रुपयनि जी बजट क़ौमी असम्बली में पेश करे छॾी आहे। क़ौमी असम्बली जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर नए मालियाती साल जी बजट पेश कई, जंहिं दौरान बजट जूं कापियूं न मिलण ते मुख़ालिफ़ धुर सख़्त एहतिजाज कंदे ऐवान मां वॉकआउट कयो। बजट तक़रीर कंदे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर ॿुधायो त नए मालियाती साल जी बजट में 34 खरब रुपयनि खां वधीक खसारो हूंदो। हुन ॿुधायो त सिहत खाते लाइ 75 अरब, कोरोना ऐं ॿियनि वबाई बीमारियुनि खे रोकथाम लाइ 70 अरब रुपया रखिया विया आहिनि। लाहौर ऐं कराची जे वफ़ाक़ी अस्पतालनि लाइ बि रक़म रखी वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर ॿुधायो त नए माली साल जी बजट में बचाव लाइ 12 खरब 89 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। ज़राअत ऐं माकड़ जे ख़ात्मे लाइ 10 अरब रुपया रखिया विया आहिनि। हुन जो त हायर एजुकेशन लाइ 69 अरब 47 करोड़ रुपया, वफ़ाक़ी तालीमी तरबियत लाइ 4 अरब 53 करोड़ ऐं साइंस एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी लाइ 20 अरब रुपया रखण जी सिफ़ारिश कई वई आहे।